टॉप एज आए सेफ जोन में आए बॉल फील्डर को भी न एक रन से अकबर ओ अकबर कमेंट्री करे कमेंट्री वसीम सड़े चाहिए तो कमेंट्री करे शाबाश शाबाश सजा शाबाश ऑफ साइड को आए बाहर वाइड बॉल इरफान वरी 5 राउंड को सवा अचे ई कोन ॿियनि राउंडनि में त कमेंट्री करायूंसि रुगो 5 राउंड में ईंदो आहे स्कोर चैन में 60 पंजो ओवर शुरू आहे सुठो बॉल सज्जाद जो मैच में जड़ो आहे कमेंट्री कर वसीम तो चई कमेंट्री कर अॼु शाबाश शाबाश वॾो छको साजिद जो मैच में आ झेड़ो सुठो ओवर साबित थियो देशी ये बीह जे लाइ 5 ओवरनि जे मुकमल थियण ते टोटल स्कोर 84 अकबर हेॾिया 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 बॉलर आहिनि परेशान कैप्टन आहे वहीद ऐं बॉल ॾिनो आहे इरफान ख़ासि के लिए जी हथ में सुठा बैट्समैन मौजूद आहिनि क्रीज में सुठो बॉलर आहे इरफान वसीम जो अकबर खे चयो करे कमेंट्री कहिड़ो वसीम अस्सलाम वालेकुम मामा वसीम छा हाल आहे कहिड़ा ख़ुशि मीराणी ना वाह वसीम चनो ना मीराणी वसीम विराड़िया हाँ छा हाल आहे वसीम कहिड़ा ख़ुशि हिक रन सां मिलंदी 1 रन सां ग्राउंड शॉट हुई वहीद जी सुठी फील्डिंग कैमरा जो तो साफ़ कर वसीम छा हाल आहे कहिड़ा किथे ना आयो तूं पाण असां बि हाणे आयासीं इस्माइल फता मां कैमरा जो तो साफ़ कर रोटी तो वे अज निपटी जी सही करदा टाइम ना ना कर तू मां जसी न छो तो कयो कयो 2 मिनट मां थोरो साह पणे पानी धाणी पी जा हलल पी होटी जाऊं स्कोर घण जा 5 ओवरनि जे इख़्तिताम ते 84 स्कोर देशी बी जी तरफ़ां हाणे आयो आहे बहितरीन बॉलर आहे इरफान खाशकेली बैटिंग कंदो साजिद चना तमामु सुठी शॉट ओवर पिच बॉल ते शानम सलाह वालेकुम सलाम भाई वसीम तव्हांखे बि जनबा तमाम सुठो बॉल छा थियो आहे वसीम भाई ज़ूम करो हाणे भाऊ ॾिसजो शाहिद भाई तबियत सही आहे न भाऊ वसीम वाइट बॉल इन पार नसीर रांझाणी जी तरफ़ां सही ना है ज़ूम परवेज बासुमरो परे बिठवा सलाम चऊं था तमाम सुठो बॉल इरफान जी तरफा
हाँ ने सही है वाह हाँ ने दस जो वसीम भाई अन्या ॾिसो ॾिसो ॻाल्हायूं था भाउ थोरो ज़ूम था चवनि ज़ूम बाबा टारगेट 100 टारगेट 165 है ना टारगेट घणो आहे ओवर कंप्लीट 164 जो टारगेट आहे ओवर कंप्लीट पंजन में स्कोर पंजन में पंजन ओवरनि जे इख़्तिताम ते 93 स्कोर 93 बाऊ टे देशी बीअ जी तरफ़ां भाऊ शायदि हाणे सही आहे पंजन में 71 बस